मुफ्ती साहब हैज़ यानी माहवारी जी हालत में ज़ाल खे तलाक ॾियण सां तलाक थींदी आहे या न? तलाक एक अहिड़ी शइ आहे जंहिंजो ताल्लुक़ अल्फाज सां है। औरत चाहे हैज़ जी हालत में हुजे, औरत चाहे हामिला हुजे, औरत चाहे मुर्स जे साम्हूं आहे या नाहे, मुल्क में या ॿाहिर आ, निंड में या जागियल आ, हर हालत में मुर्स जॾहिं तलाक ॾींदो त औरत खे तलाक थी वेंदी। माहवारी हुजण सां या हामिला हुजण सां तलाक जे अंदर कंहिं क़िस्म जी का रुकावट न थींदी आहे। काफ़ी मरतबा ईअं थींदो आहे माण्हू गुस्से जी हालत में घरवारी खे तलाक ॾींदा आहिनि। कराची में हिकिड़ो नौजवान हुयो, उन पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी। वरी फ़ोन ते मसइलो पुछई त मां घरवारी खे तलाक ॾिनी आहे, लेकिन घरवारी चए थी जॾहिं कावड़ थधी थियो माहौल, जॾहिं रज़ामंद थी वियासीं त घरवारी चयो त तूं जॾहिं मूंखे तलाक ॾिनी हुई छो त मां हामिला हुयसि, इन करे तलाक न थींदी। त यादि रखो, हामिला हुजण सां या माहवारी अचण सां तलाक में कंहिं क़िस्म जी का रुकावट न आहे, तलाक थी वेंदी। तलाक ॾियण खां पहिरियां मसइलो पुछंदा कयो। इहो क़दम खणण खां पहिरियां माण्हू मसइलो पुछा करे, छो त इहा जेकी शइ आहे अबग़ज़ुल मुबाहात मंझां आहे, यानी उहे कम जेके जाइज़ आहिनि पर अल्लाह के पसंदि न आहे। तलाक इहा ॾियणु जाइज़ आहे, बाज़ मरतबा वाजिब भी थी वेंदी आहे। जेकॾहिं मुर्स नामर्द थी वञे त अहिड़ी सूरत में तलाक ॾियणु ज़रूरी भी थी वेंदी आहे, पर इहा अहिड़ी शइ आहे जेकी अल्लाह खे पसंदि न आहे, अबग़ज़ुल मुबाहात। त इन करे तलाक ॾियण खां पहिरियां माण्हू मसइलो पुछे त मां तलाक ॾियां या न ॾियां, या कहिड़े तरीक़े सां ॾियां, उनजो छा तरीक़ो आहे, छा सूरत आहे, ताकि उनखे आसानी थिए। मुफ्ती साहब, जंहिं औरत जे मुर्स के उम्र कैद सज़ा मिली वञे त उहा औरत ॿिए मर्द सां निकाह करे या उन मुर्स जी आज़ादी जो इंतज़ार करे। ये मसला भी पेश ईंदा आहिनि। कंहिं औरत जे मुर्स के उम्र कैद सज़ा थी वई, जेल में बंद थी वियो, त हाणे उहा औरत केतिरो अरसो इंतज़ार करे। उनखे त पक्का हाणे उम्र कैद सज़ा मिली वई, हाणे इनी मुर्स जी रिहाई जो इंतज़ार कंदी या ॿिए मर्द सां निकाह कंदी। इन मसइले खे चङी तरह सम्झो त इन में जेकॾहिं मुर्स जे कैद थियण सां औरत जे नान नफ़क़े जो इंतज़ाम ख़त्म थी चुको आहे, उन जा जेके बुनियादी ख़र्च आहिनि, ॿारनि जो ख़र्च आहे, घरवारी जो ख़र्च आहे, घर हुजणो, राशन वग़ैरह हुजणो, कपिड़नि जो इंतज़ाम, इहो सॼो सिस्टम हुयो मुर्स जे ज़िम्मे। मुर्स हलियो वियो जेल में, उनखे मिली वई उम्र कैद सज़ा, नान नफ़क़े जो इंतज़ाम न आहे। ऐं औरत जे गुनाह में मुब्तला थियण जो भी ख़तरो आहे। जेकॾहिं इंतज़ार कंदी त केतिरो इंतज़ार कंदी, मुमकिन आहे कंहिं गुनाह में मुब्तला थिए, त अहिड़ी सूरत में मुर्स खे खपे त जेल मंझां औरत खे तलाक ॾेई छॾे, ताकि उहा ॿिए मर्द सां निकाह करे, उन जे नान नफ़क़े जो भी इंतज़ाम थिए ऐं उहा गुनाह खां भी बची वञे। जेकॾहिं मुर्स भी तलाक नथो ॾे जेल मंझां, ऐं इहे मामलात भी आहिनि, गुनाह में मुब्तला थियण जो भी ख़तरो आहे ऐं नान नफ़क़े जो भी इंतज़ाम न आहे, त पोइ इहा औरत कोर्ट में वञी करे निकाह के फसख़ कराईंदी, निकाह तोड़ाईंदी। जेकॾहिं औरत में बर्दाश्त आहे, नान नफ़क़े जो भी इंतज़ाम थिए थो, उनखे गवर्नमेंट जी तरफ़ों पैसा हर महीने मिलनि था, या मुर्स जेल में बाज़ मरतबा जेलन में भी आसानी हूंदी, दुकान वग़ैरह या कुछ सिस्टम थींदो हुयो, उतों ख़र्च मोकिले तो, ऐं औरत में भी बर्दाश्त आहे, छो त असांजे मुल्क में 14 साल या 15 साल उम्र कैद हूंदी आहे,
एतरा साल औरत गुनाह में मुब्तला न थींदी, उनके पक्का त उन जी मर्ज़ी आ, पोइ भलजा इंतज़ार करे। गुनाह में मुब्तला थियण जो ख़दशो आ, नान नफ़क़े जो इंतज़ाम नाहे, त इन सूरत में उहा औरत इंतज़ार न कंदी, बे मर्द सां निकाह करे सघे थी। मुफ्ती साहब, दवा खाई ॿार बंदि कराइण जाइज़ आहे या गुनाह आहे? मुकम्मल तौर हमेशा जे लाइ ॿार बंदि कराइण इहो हराम आहे। का अहिड़ी दवा इस्तेमाल करणु, को अहिड़ो इंजेक्शन लॻाइणु जंहिंसां हमेशा जे लाइ ॿार पैदा करण जो सिस्टम ख़तम थी वञे, त इहो तरीक़ो इख़्तियार करणु बिल्कुलु हराम आहे। बाक़ी रही इहा ॻाल्हि त आरज़ी तौर वक़फ़ो कराइणु, उहो वक़फ़ो तॾहिं जाइज़ आहे जॾहिं औरत जे या ॿार जे सिहत जो मसइलो हुजे। हिकिड़ो ॿार अञा नंढड़ो आहे, मथों ॿियो ॿार अचण ते तयार आहे, नंढड़े ॿार जी परवरिश थी न आहे, ॿियो ॿार अची वेंदो त इहो ॿारनि जे लाइ सिहत जे एतबार सां बि नुक़सानु आहे। या हिक ॿिए जे मथों मुसलसल ॿार ॼणण सां औरत जी सिहत खे नुक़सानु आहे, त इन सूरत में कुछ टाइम जे लाइ, कुछ सालन जे लाइ वक़फ़ो कराइणु इहो शरीयत में जाइज़ आहे। टी सूरत इहा आहे त जेकॾहिं औरत खे सिहत जो कोई ख़दशो न आहे, सिहत जो मसइलो न आहे, सिहत बिल्कुलु तंदुरुस्त आहे, ॿार बि सही ॼमनि था, ॿारनि जी परवरिश बि सही थिए थी, सिर्फ़ु मुआशरे जे ताननि जे भउ खां बाज़ मर्तबा माण्हू ताना हणंदा आहिनि, एॾा ॿार थो ॼणे, ताननि जे भउ खां वक़फ़ो कराइणु हराम आहे। या इन्ही भउ खां त ॿार ज्यादा ॼणींदुमि त खाईंदा छा? खाराइण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात, इन्ही ख़दशे जे भउ खां बि वक़फ़ो कराइणु इहो नाजाइज़। त ॿार ज्यादा हूंदा त खाईंदा छा? इहो ख़दशो या मुआशरे जे ताननि जे भउ खां, इन्ही ॿिनि सूरतनि में वक़फ़ो कराइणु नाजाइज़ आहे। बाक़ी सिहत जे एतबार सां जेकॾहिं औरत जी सिहत खे नुक़सान या ॿार जी सिहत खे नुक़सान आहे, त पोइ चंद सालनि जे लाइ वक़फ़े कराइण जी गुंजाइश आहे। अल्लाह पाक सम्झण जी तौफ़ीक़।